थोरो उन जो बैकवर्ड जो पस मंज़र आहे थोरो फ्लैशबैक में वेंदुसि ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि त पाकिस्तान में पोलियो जेको आहे हिकिड़ो मोज़ी मर्ज़ आहे ऐं अञा ताईं अनफॉर्चुनेटली असां पोलियो जी ख़तरनाक बीमारी खे एरेडिकेट पाकिस्तान खां न करे सघिया आहियूं। अलबत्ता दुनिया में टोटल 125 मुल्क हुया, 125 मुल्कनि पोलियो जो ख़त्म करे छॾियो आहे। सिर्फ़ु ॿ अहिड़ा वाहिद मुल्क बचा आहिनि जिते अञा ताईं पोलियो जा केस ॾींहों ॾींहुं रिपोर्ट थियनि था, जिन में अनफॉर्चुनेटली पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान उन्हनि लिस्ट में शामिल आहिनि। असां वटि हिन वक़्तु जेकॾहिं स्टेटस ॾिसूं त हिते एपिडेमियोलॉजिकल सिचुएशन छा आहे त तमामु असांखे हिते एपिडेमियोलॉजिकल जेकी सिचुएशन आहे उहा तमामु मस्तु आहे। जेकॾहिं पोलियो जी सालाना उन ते नज़र जेकॾहिं विझूं त असां वटि हर साल में केतिरा पोलियो जा केस रिपोर्ट थींदा आहिनि ऐं मतिलबु केतिरा ॿार असांजा माज़ूर थियनि था। त आउं एतिरो परे कोन सिर्फ़ु 2017 में खणी करे तव्हांखे ॿुधाईंदुसि त 2017 में असां वटि टोटल 8 पूरे पाकिस्तान में पोलियो जा केस रिपोर्ट थिया। 2018 में असां वटि टोटल 12 केस रिपोर्ट थिया ऐं 2019 में असां वटि 147 पोलियो जा केस रिपोर्ट थिया ऐं 2020 में असां वटि अनफॉर्चुनेटली 84 केस जेके पोलियो जा रिपोर्ट थिया ऐं 2021 में असीं जीअं ई हींअर दाख़िल थिया आहियूं त पाकिस्तान में पहिरियों पोलियो जो केस जेको आहे उहो बलोचिस्तान किला अब्दुल्ला मौदा रिपोर्ट थियो आहे। हींअर ख़दशात कहिड़ा लाॻ आहिनि असांखे त जेकॾहिं असांजी उहा कम्यूनिटी जेके अंडर 5 ईयर आहे उहा मुक़ररु वक़्त ते पोलियो जी खुराक यानी पोलियो जा जेके एडिशनल डोज़िस आहिनि जेकॾहिं उहे ॿार न पीअंदा ऐं उन सां गॾोगॾु हिफ़ाज़ती टीकनि जो कोर्स जेकॾहिं उन्हनि ॿारनि जो मुकमल न थींदो त उहे ॿार थी सघे थो त ईंदड़ ॾींहंनि में माज़ूर थी सघनि था।